अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथी, उम्मीद तव्हां ख़ुशबाश हूंदा। दोस्तो ही ॿ किताब आहिनि, मुख़्तलिफ़ किताबनि जो तारीफ़ ॾेई रहियो आहियां। किताब मां बार बार दुहिरायां थो, किताबनि जो सिर्फ़ु तारीफ़ आहे ऐं किताबनि ते तबसरो या तनक़ीदी राय कोन्हे का। सिर्फ़ु ही तबसरो आहे, ही नवां आया आहिनि, ही वाक़ई नवां आया आहिनि। ही मां 30 डिसंबर 2023 ते वरिता आहिनि। सो साथियो, ही ॿई ॿाहिरि आलिमी अदब मां चूंड आहे ऐं ॿई पुराणा तर्जुमे निगार आहिनि, सुठो तर्जुमो कंदा आहिनि। सिंधी अदब में हिननि जो सुठो कमु आहे। सिंधी अदब जो जेका सो झोल भरींदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि खां, कॾहिं तर्जुमा, कॾहिं पंहिंजो असुलु लिखणियूं। ॿई नाला नवां आहिनि, अब्दुल करीम चन्ना, अख्तर हफीज़, ॿई तव्हां वाक़िफ़ आहियो। दोस्तो, ही ॿई मशहूरु नावल निगार आहिनि जंहिंजा ही तर्जुमा कया विया आहिनि। हिकिड़ो आहे नावल आहे, नावेला चमक़ंदड़ वजूद 2023 जो माणींदड़ लेखक जॉन फोसी जो जेको आहे सो नावेल आहे, उन जो ही तर्जुमो आहे। ऐं ॿियो आहे मयमरी पुलिस योको ओगावा जो ही जेको आहे सो नावेल आहे, जेको इन जो थोरो मां तारीफ़ ॾींदुसि। मां बि न पढ़िया आहिनि, तव्हांजी आॾऊं ई आहिनि। जेको कुझु आहे अञा पढ़ी वरी पोइ राय ॾिबी। मां वरी बि ॻाल्हि दोहिराईंदो हलां त हिन महिल मुंहिंजे कम जी सीज़न आहे। मां मसरूफ़ आहियां सिर्फ़ु किताबनि जो, मां रिसाला या वरी किताब थोरा करे पढ़ां थो, मुख़्तलिफ़ नावल, उन्हनि जा मां तबसरा बाद में हिकु हिकु ते रखंदुसि। जेको आहे सो जेको मुंहिंजे पढ़ां थो, जेको मां सम्झंदुसि, जेको मुंहिंजो इदराक हूंदो उहो तव्हांजे ॾाढो पेश कंदुसि। वधीक तव्हां राज़ जा रहणा आहियो, केतिरी मोट था ॾियो नथा ॾियो, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे मुंहिंजो सिर्फ़ु इहो आहे त सिंधी अदब, सिंधी किताबनि खे प्रमोट करणु। हिन जेका असांजे हथ में जेका हीअ जेको एंड्रॉइड मोबाइल आहे, इहो हिकिड़ो असांजे लाइ माना मौत आहे। हिकिड़ो इन खे इस्तेमालु कजे सिर्फ़ु पंहिंजे कम ताईं, न की इन खे माण्हू आदत बणाए। इन खे आदत बणाईंदो त जीअं उहो आदतूं असांखे नुक़सानु ॾींदड़ आहिनि, ख़राबु आदतूं। किताब असांजो बहितरीनु साथी आहे। अधु कलाकु, 20 मिंट, 10 मिंट, हिकिड़ो मिंट जो मुतालो बि असांखे फ़ाइदो ॾींदड़ आहे। सो साथियो, वीडियो खे अॻिते वधाईंदे अचो त तव्हांखे किताबनि जो तारीफ़ करायां। हीअ आहे चमक़ंदड़ वजूद 2023 जो अदब जो नोबल इनाम माणींदड़ लेखक जॉन फोसी जो नावलेट आहे। हीअ जेको आहे सो थोरो मां तारीफ़ कंदो। जॉन फोसी चमक़ंदड़ वजूद खे लिखी मौत बाबति हिकु नंढिड़ो शाहकार सर्जो आहे। चमक़ंदड़ वजूद सादे नमूने सां सहेड़ियल हिकु अज़ीम अदब आहे। द न्यूयॉर्क टाइम। जेकॾहिं तव्हां सियारे जी शाम लाइ को किताबु ॻोल्हे रहिया आहियो त चमक़ंदड़ वजूद हिकु ज़बरदस्त चूंड आहे। तव्हां उहा थधि महसूसु करे सघो था, उहा बर्फ़ ॾिसी सघो था, ईंदड़ ऊंदाही खां टिड़ी सघो था। उन खां सवाइ लिखणी जे ॿिए तरफ़ तव्हां हिकु मुकमल तौरु नई शइ पिणु माणे वठो था। हिकु नओं ख़्यालु, हिकु नई तंज़ीम, थोरो भोग ऐं मज़ाक़। लाइलन प्रमार्गनबल इन जो लफ़्ज़नि जेको आहे सो तव्हांजा ॾियो साथियो। मां हिकिड़ी वरी बि हिन पब्लिकेशन सां सहमत कोन आहियां। पब्लिकेशन थोरो रहम, ही 300 रुपया क़ीमत, ऐं हीअ ॾिसो हिन जी क़ीमत तव्हांखे ॾेखारियां थो पियो 400 रुपया। ऐं हिन जा पेजिस जेके आहिनि 256, 400 रुपया। भली कार्ड कवर हुजे, ही डस्ट कवर हुजे, पर हिन जा कुल 96 पेजिस आहिनि, जेके असांखे 80 पेज। सो पब्लिशर थोरो रहम। साथियो, हीअ चए थो नोबल इनाम माणींदड़ लेखक जॉन फोसी नावल शाइनिंग जो सिंधी तर्जुमो, अंग्रेज़ी में तर्जुमो कयो आहे साईं असांजे जेको आहे अब्दुल करीम चन्ना साहिबु। उहा मुख़्तलिफ़ जेको आहे सो हीअ लिखे थो। डेमन सर्लिस जो जेको आहे सो अंग्रेज़ी तर्जुमो आहे। बाक़ी ओरिजिनल अञा ॿी का ॿोली आहे, सो नार्वे ॿोलीअ जो नावेल आहे। नार्वेल तव्हां जेको आहे सो वाइकिंग्स नार्वे जा ॿुधा हूंदा, उहे थधि में कीअं वेढ़ा कनि, तव्हां उनजी वाइकिंग फिल्म बि ॾिठी हूंदी। हीअ क़ुर्बान चन्ना मुबीन चन्ना अव्हांजे लाइ हीअ हुन ते जेको आहे सो अर्पणा कई आहे। हीअ जेको आहे सो शाइनिंग जेको आहे किताब जो टाइटल। चमक़ंदड़ वजूद ज़िंदगी मौत जी सरहद बाबति हिकु कमाल नावेल आहे। मूं हिकु चमक़ंदड़ वजूद लाइ वॾियूं उमीदूं ऐं नेठि बि जॉन फोसी अदब नोबल इनाम खटियो आहे। हीअ 50 सुफ़्हनि जो सन्हड़ो किताबु आहे, पर खोड़ कहाणियुनि खां बि थोरे सुफ़्हनि ते लिखियूं वयूं आहिनि। बुक्स एंड फिक्शन वेबसाइट जो जाइज़ो। साथियो, तव्हां पाण अंदाज़ो लॻाए हीअ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा नंढड़ा जेके आहिनि सो ख़्याल अंग्रेज़ी तर्जुमे मुतर्जम बाबति जेको आहे सो किताबु नंढड़ो आहे ऐं क़ीमतूं वॾियूं क़ीमतूं। पब्लिशर थोरो रहम कयो।
ये अब्दुल करीम चना जेको आख़िर में मां जेको आहे सो लिखे थो हीअ हुनजा कम्युनिस्ट आहिनि। ऐं जॾहिं साथियो हीअ आहे मेमरी पुलिस जे हवाले खां योको ओगावा जो जेको आहे सो चाइनीज़ आहे या जापानी लेखक आहे। हीअ माई आहे, तव्हां हिन जो तारीफ़ ॾिसी सघो, थोरो कराईंदो हलां। योको ओगावा जापान जी मशहूरु नावल निगारा ऐं कहाणीकार आहे। संदसि जनम 30 मार्च 82 थियो। हिन महिल ताईं हू मुख्य जापानी अदबी अवार्ड माणे चुकी आहे, जंहिंमें ओगावा पराइज़ ऐं यूमोरी पराइज़ शामिल आहिनि। उनखां सवाइ हिनखे आलमी सतह ते शेरली जैक्सन एवार्ड ऐं अमेरिकन बुक एवार्ड मिली चुका आहिनि। जॾहिं संदसि नावल मेमरी पुलिस इंटरनेशनल बुकर प्राइज़ लाइ 2000 में शार्टलिस्ट बि थियो। संदसि मशहूरु नावल में रिवेंज होटल आयरिश दी हाउसकीपर एंड प्रोफेसर दी डाउनफॉल शामिल आहिनि। योको ओगावा जा हिस्से इंसानी नस्ल जा 50 किताब छपी चुका आहिनि। संदसि घणो कमु 2006 में अंग्रेज़ी तर्जुमो थियल हो। योको ओगावा नावल पढ़ंदड़ खे नफ़्सियाती समाजी मामला नज़र अचनि था। संदसि नावल हाउसकीपर एंड द प्रोफेसर ते फ्रेंच ॿोली में 2005 में फिल्म बि थी चुकी आहे। ऐं वसीदा यूनिवर्सिटी मां पढ़ाई पूरी करे शादी खां पोइ हू मेडिकल यूनिवर्सिटी में सेक्रेटरी नौकरी छॾे लिखण जे कम खे लॻी वई। ब्रेकिंग ऑफ द बटरफ्लाई संदसि पहिरियों नावल हो, जंहिंखे अदबी अवार्ड पिणु मिलियो। हिन नावल में कीअं सदियुनि जा जायुनि जूं किस्सो आहे। हीअ डेस्टोपिया जे हिकु ख़्वाब जहिड़ी कहाणी आहे, जेका हिकु बिना नाले ॿेट ते क़ाइमु, उहो ॿेट वेसर जी वबा में वरितलु आहे। साथियो थोरो अंदाज़ो लॻायो हीअ नावल जो पस मंज़र छा आहे। अख्तर हफीज़ ॾाढो सुठो, उन जा सुठा तव्हां पढ़िया हूंदा, उहो सुठो नालो आहे। हफीज़ कुंबर अख्तर हफीज़ ॿई सुठो सिंधी अदब लाइ जा खोड़ींदड़ आहिनि। साथी किताब तव्हांखे मार्केट में मिले थो पियो। नावल जी दुनिया केतिरी वसी में वणंदड़ आहे, उनजो अंदाज़ु हिकु पढ़ंदड़ सुठो नावल पढ़ंदड़ ई थिए थो। नावल इंसान समाज हिकु अहिड़ी तख़लीक़ आहे जंहिंमें हिकु नावल निगार खे एतिरी आज़ादी हूंदी आहे जो हुन में केतिरियूं किसा कहाणियूं शामिल करणु चाहे त करे सघे थो। दुनिया में हिन वक़्तु बि नावल वधीक पढ़ियो वञे थो, छाकाणि त इंसान समाज में नफ़्सियाती मुंझाण खां वठी उन जी जिनसी मसइले खे बयानु करण जी सलाहियत रखे थो। मेमरी पुलिस जा जापानी नावल निगार योको ओगावा जो लिखियलु हो, जेको ओगावा जापान मशहूरु नावल निगारा ऐं कहाणीकार आहे। संदसि जनम थियो जेको आहे साॻियो तारीफ़ आहे। साथी नावल योगो मुशाहिदो सारा लाइक़ु आहे। हिन नंढी शयुनि खे तख़लीक़ अंदाज़ बयानु कयो आहे, पर पंहिंजे चौधारी माहौल खे अहिड़ी रीति चिटियो आहे जो पढ़ंदड़ खे ईअं महसूसु थिए थो उन सूरत हाल में ई किथे ॾिसी चुको आहे। मूं पहिरियों भेरो कयो नावल उन करे बि तर्जुमो कयो आहे जो खंभे गुम कयल माण्हू जो किसो सिंध में बि साॻियो आहे। साथियो पाण अंदाज़ो लॻायो, नावल ज़बरदस्त, मेमरी पुलिस बि ज़बरदस्त आहे, चमक़ंदड़ वजूद बि नारवेन जापानी पढ़णु चाहियो। ॿई किताब मार्केट में मिलनि था, अधु क़ीमत ते मिली वेंदा। वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे थो। सदाईं गॾु, उमेद त वीडियो पसंदि ईंदी।